सुप्रीम कोर्ट में ताहयात न्यायालय बाबत केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी साजू चवण आहे त आईनी तशरीह बाबत केस खे ॿुधंदा। इलेक्शन बाबत समूरा केस ईंदड़ हफ़्ते रेगुलर बेंच में मुक़रर थींदा। इन केस में इनफरादी माण्हुनि जा केस न ॿुधंदा। इनफरादी माण्हुनि जा इलेक्शन बाबत मामला ईंदड़ हफ़्ते ॿुधंदा। थी सघे थो जेसिताईं संदन इन केस में ऑर्डर बि अची चुको हुजे। इलेक्शन ट्रिब्यूनल पारां नामज़दगी कागज़ रद्द करण बाबत रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो कल्ह अदम करार। शाह महमूद कुरैशी ज़ैन कुरैशी जा NA 214 ते फार्म मंज़ूर। इलेक्शन ट्रिब्यूनल NA 238 ते हली मादल शेख खे बि चूंड विझण जी इजाज़त ॾेई छॾी। NA 241 ते PTI उम्मीदवार अरसलान ख़ालिद जी अपील मंज़ूर। ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े टांग में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन ब दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण आहे त कुझु इतलात ऑपरेशन दौरान इंतहाई घुर्बल दहशतगर्द गुल यूसुफ समेत ब दहशतगर्द मारिजी विया। गुल यूसुफ टांग ऐं DI खान दहशतगर्द हमलनि में मुलविस हो। इंतहाई घुर्बल दहशतगर्द गुल यूसुफ जे सिर जी क़ीमत 25 लख रुपया मुक़रर हुई। मां तव्हां वोट इन करे न वरिता आहिनि त मां छड़ो रावलपिंडी वेठो हुजां। आख़िर मुंहिंजो फर्ज़ आहे त मां पाण ॾिसां, पंहिंजी अखियुनि सां ॾिसां छा थो पियो थिए। असां अवामी नुमाइंदा आहियूं, असां अवाम जा ख़ादिम आहियूं। असां ईंदासीं, असांखे इंतज़ारु आहे। असां जीअं मां चयो त हिकु माण्हू बि मरे थो त असांखे उन लाइ इंतज़ारु आहे। हिकिड़े दुकान खे नुक़सान थो पहुचे त असांखे इंतज़ारु आहे। हिकिड़े घर खे नुक़सान थो पहुचे छो असांखे त मुल्क जी हिफ़ाज़त करणी आहे। ॾिसणो आहे त मुल्क में बदअमनी न हुजे, त ॿारहाड़ी में बि माण्हू आराम सां सुम्हनि। छड़ो इहो अॼु जो सुवालु आहे, पर चोरनि खे ऐं पाथारीदारनि खे कंट्रोल में रखिणो आहे। इन करे असांखे त इंतज़ारु हमेशह रहंदो। पाकिस्तान के आईनी आईआईटी सघ ॾींदड़ क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अॼु 96 सालगिरह मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां ज़िले हेडक्वार्टरनि में तक़रीब पूरी थियल। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जो चवण आहे त क़ाइदे अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियादु रखी अवाम खे शऊर ऐं इज़त सां जीअण जो सलीक़ो सेखारियो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरियुनि पारां हक़ ख़ुद इरादियत जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। 5 जनवरी 1949 ते गॾियल क़ौमुनि में कश्मीरियुनि खे बुनियादी हक़ ॾियण लाइ ठहराव मंज़ूर थियो। भारत जे होॾे सबबि कश्मीरियुनि सां कयल वाइदनि ते अमल नाहे थी सघियो। कश्मीरी अॼु बि भारतीय ज़ुल्म हेठि बेमिसाल जिदोजहद जारी रखंदे पंहिंजो बुनियादी हक़ घुरी रहिया आहिनि। पनियाकिल ऐं उसड़ी में ॿिनि धारदार रोड हादसनि में 5 ॼणा फोत, 18 ज़ख़्मी। सांघी मोड़ वेझो कोच कल्टी थियण सबबि 3 मुसाफ़िर फोत ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। टंड मोहम्मद खान रोड ते ॼञ सां भरियल ट्रक कल्टी, 2 ॼणा हयाती विञाए वेठा। 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फोतनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। लाहौर जे इलाइक़े अछरा में घर अंदर बाहि 4 ॿारड़ा सड़ी फोत। वाक़े बाद फोतनि जा लाश अस्पताल मुंतक़िल। इलाइक़े में सोग। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त हू चाहिनि था त चूंडूं पाकिस्तानी कानून मूजिबि आज़ाद ऐं शफ़ाफ़ थियनि। PTI बानी जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अमरीका पाकिस्तान खे नथो चई सघे त चूंडूं कीअं कराई वञनि। पाकिस्तान जे मुस्तक़बिल जी क़यादत जो फ़ैसिलो पाकिस्तानी अवाम खे करणो आहे। गौसपुर जे कछवार इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो। रूपोश ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवण आहे त गिरफ़्तार ॾोहारी जी अरशद मीरानी तौरु सुञाणप थी आहे। जवाबदार वटां TTP पिस्टल हथु कयो वियो। वधीक जांच कई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। थधि में वाध। जेकाबाद, दादू, नौशेरो फिरोज़, कश्मीर, कोसपुर ऐं मियां साहिब में वसकारो। गढ़ी खैरो, करीम बख्श कोसो, टंडे रहीम खान, मुबारकपुर बरसां। मटियारी, सिकंदराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। कोहीड़ो माण्हू घरनि ताईं महदूद।
आई सिडनी टेस्ट में पाकिस्तान जी ॿी इनिंग्स में 2 विकेट 1 रन ते किरी पई। शान मसूद बिना के रन्स ठाहे जे जोश हेज़लवुड जे बॉल ते आउट थी वियो। ऑस्ट्रेलिया जी टीम पहिरीं इनिंग्स में 299 रन्सूं ठाहे आउट थी वई। आमिर जमाल जी शानदार बॉलिंग 6 रांदीगर आउट कया।